प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, तकबंदियुनि जो शुरूआती मरहलो जेको आहे उहो मुकमल थी वियो आहे। इलेक्शन कमीशन ज़राइनि मूजिबि इलेक्शन कमीशन सुभाणे फ़हिरिस्त जारी कंदी। हाणे जेको शुरूआती मरहलो मुकमल थियो आहे उन में सिंध जूं सूबाई ऐं क़ौमी असैम्बली सीटूं त बरक़रार रहंदियूं। अलबत्ता खैरपुर, ठटे, सांगड़ ऐं शिकारपुर जूं सीटूं घटि थींदियूं। कराची जी सीटुनि में इज़ाफ़ो कयो वेंदो। हाणे हे हिकु डेमोग्राफी चेंज थींदी, मिसाल तकबंदियुनि में का फेरफार थींदी, उन जा पॉलिटिकल डेमोग्राफी बि चेंज थींदी, त उन जा पॉलिटिकल डेमोग्राफी ते फ़र्क़ु कहिड़ा पवंदा। ख़ुदि कराची जी जेका पॉलिटिकल डेमोग्राफी तब्दील थी आहे उन जी ईंदड़ चूंडुनि में फ़ाइदो कंहिंखे थींदो। अॼु प्रोग्राम जे हिसे में असां इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं त पहिरियां सेंसिस, पोइ CCI जे इजलास में पीपल्स पार्टी जो जेको किरदारु रहियो आहे ऐं हींअर पीपल्स पार्टी उन ते एतिराज़ बि करे थी पई, उन ते पंहिंजा ख़दशा बि ज़ाहिर करे थी पई, त इहो मौक़िफ़ तब्दीली कीअं ऐं कीअं इन तमामु मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। ऐं असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे MB सुमरो साहब, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि। उन सां गॾो गॾु असांखे जॉइन कंदो इसाक सुमरो साहब, पाण मुल्क जा मुमताज़ तर्जे निगार आहिनि, कॉलमिस्ट आहिनि। ऐं असांखे जॉइन कंदो बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब, मुल्क जा मुमताज़ कानूनदान आहिनि ऐं सिंध जा अॻूणा एडवोकेट जनरल पिण आहिनि। MB सुमरो साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। हीअ अव्हां जी ख़बर हुई जेका अॼु अख़बारुनि में बि लॻी आहे ऐं अव्हां जो इहा दावा कई आहे त सुभाणे इलेक्शन कमीशन हीअ का इब्तिदाई फ़हिरिस्त आहे उहा तयारु कंदी। त पहिरियां त इहो ॿुधाइजो त सिंध जे सूबाई जेके सीटूं आहिनि उहे कहिड़नि कहिड़नि ज़िलनि जूं घटि पियूं थियनि ऐं किथे किथे वधीक इज़ाफ़े थियण जो इम्कानु आहे। जी, हाणे इलेक्शन कमीशन जेको शेड्यूल जारी कयो आहे उन तहत सुभाणे इलेक्शन कमीशन खे तकबंदियुनि जी इब्तिदाई लिस्ट जारी करणी आहे। सुभाणे 27 सेप्टेम्बर आहे ऐं 27 सेप्टेम्बर जी इलेक्शन कमीशन डेट जो ऐलान करे चुकी आहे ऐं ज़रिया ॿुधाइनि पिया त सुभाणे जेको इब्तिदाई तकबंदियुनि जो ड्राफ्ट तयारु कयो वियो आहे उहो सुबुह जो इलेक्शन कमीशन जे इजलास में पेश कयो वेंदो, जंहिंजी मंज़ूरी खां पोइ उनखे जारी कयो वेंदो ऐं 27 सेप्टेम्बर खां 30 नवंबर ताईं पंहिंजो हिन एतिराज़ इन्हनि ते इब्तिदाई तकबंदियुनि ते दाख़िल थी सघंदा ऐं 30 नवंबर ते हतमी जेका तकबंदियुनि जी लिस्ट आहे उहा जारी थींदी ऐं उन खां पोइ इलेक्शन कमीशन इहो बि ऐलान करे चुकी आहे त जनवरी जे आख़िरी हफ़्ते में चूंड कराई वेंदी। आम चूंडूं थींदियूं क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जे तक ते। हाणे जेको तव्हांजो सवाल आहे त आइन में छो त तरमीम न थी आहे, इन करे आइन में जेके जनरल सीटुनि जो तादाद आहे क़ौमी असेंबली या सूबनि जो, सूबाई असेंबलियुनि जो, उहो तादाद सेम रहंदो। छो त जेका हाणे डिजिटल आदमशुमारी थी आहे उहो ख़ासि तौर ते पाण अगरि सिंध जे हवाले सां ॻाल्हि कयूं त सिंध खे उन जेके डिजिटल आदमशुमारीअ जे अंदरनि ते एतिराज़ हुआ, हाणे उन जा असर थिया आहिनि छो त तादाद साॻियो रहणो आहे। 130 असेंबली जो जनरल सीटूं जेके हूंदियूं उहे साॻियूं रहंदियूं छो त कराची जी पॉपुलेशन में इज़ाफ़ो थियो आहे त उन करे 3 सीटूं जेके आहिनि सूबाई असेंबलीअ जूं कराचीअ में वधंदियूं ऐं हिकिड़ी क़ौमी असेंबली जी सीट वधंदी। त जेकी इलेक्शन कमीशन जा ज़रिया ॿुधाइनि पिया त जेका हिकिड़ी क़ौमी असेंबली जी सीट घटि थींदी सिंध मां उहा शिकारपुर ज़िले जी घटि थींदी। बाक़ी जेके 3 सूबाई असेंबली जूं सीटूं घटि थियणियूं आहिनि उहे 3 सूबाई असेंबली जूं जेके सीटूं घटि थींदियूं उहा हिकु खैरपुर मां, ॿी ठटे मां ऐं 3 सांगड़ मां घटि थींदी। हाणे इहो सुभाणे इब्तिदाई लिस्ट जेका जारी थी वेंदी उन में वाज़े थी वेंदो त इहे सीटूं घटि थियनि थियूं। अच्छा, MB कते कलाक माफ़, पोइ जॾहिं इहे सीटूं कराची जूं वधंदियूं त पोइ कराची जे कहिड़नि ज़िलनि जूं सीटूं वधंदियूं? जी, कराची में जेके सीटूं वधंदियूं उहे कराची ईस्ट, कराची ईस्ट ऐं पंहिंजो हिकिड़ी वधंदी मलीर जी नथी वधे, उहा पंहिंजा ओभर कराची जी आहे शायदि, उहा 3 सीटूं कराची जूं वधंदियूं सूबाई जूं ऐं जेका हिकिड़ी क़ौमी असेंबली जी बि सीट इन्ही छो त जेको वधि में वधि आबादी में इज़ाफ़ो थियो आहे कराची जे जंहिं डिस्ट्रिक्ट में
उन में पंहिंजो क़ौमी असेंबली जी सीट हिकिड़ी कराची में वधंदी। पोइ हाणे किथे था वधाइनि, पर जेको मलीर वारी जेका ॻाल्हि कई थी वञे, मूंखे नथो लॻे त उहा मलीर में सीट वधंदी। इहो विच में का सीट क़ौमी असेंबली जी वधंदी। उहो सुभाणे अॼोको ॾींहुं आहे, सुभाणे वाज़े थी वेंदो। पर हाणे जेको आऊं तव्हांखे ॿुधायां, जेके असांजा ज़िमेदार ज़रिया ॿुधाइनि पिया त हाणे जेके क़ौमी असेंबली जा तक क़ाइमु थियनि था, उहे वधि में वधि वधीक आबादी ते तक जेको क़ाइमु थिए थो, उहो सॼे मुल्क में उहो बलोचिस्तान में क़ाइमु थींदो। ऐं ॿिए नंबर ते जेको वधि में वधि आबादी ते जेको तक क़ौमी असेंबली जो क़ाइमु थींदो, उहो सिंध में क़ाइमु थींदो। मां अव्हांखे इहो ॿुधायां त जेको पंजाब में क़ौमी असेंबली जो हिकिड़ो तक जेको क़ाइमु थींदो, उहो घटि में घटि 9,05,595 आबादी ते क़ाइमु थींदो। सिंध में 9,13,000 ते क़ाइमु थींदो। खैबर पख्तूनख्वा में 9,07,000 ते क़ाइमु थींदो। ऐं बलोचिस्तान में जेको क़ौमी असेंबली जो हिकु तक क़ाइमु थिए थो, उहो 9,30,900 आबादी ते क़ाइमु थिए पियो। ऐं ईअं पंहिंजो जेको क़ौमी असेंबली में इस्लामाबाद जी घटि में घटि आबादी ते तक थींदो, उहो 7,87,000 ते क़ाइमु थिए पियो। ईअं सूबाई असेंबलियुनि जी ॻाल्हि कजे त पंजाब असेंबली में जेको फी तक क़ाइमु थींदो, उहो 4,29,000 आबादी ते क़ाइमु थींदो। सिंध में 4,28,000 ते थींदो। खैबर पख्तूनख्वा में 3,55,000 आबादी ते क़ाइमु थिए पियो। ऐं बलूचिस्तान में 2,92,000 ऐं 47 ते पंहिंजो आबादी ते हिकिड़ो तक क़ाइमु थिए पियो। हाणे इहो तकबंदियुनि जो जेको जारी थींदो, हाणे जंहिं जंहिं ज़िले खे एतिराज़ हूंदा, जंहिं नुमाइंदे खे एतिराज़ हूंदा, उहे पंहिंजा एतिराज़ पंहिंजो 28 अक्टूबर खां पंहिंजो जारी करे दाख़िल करे सघंदा, जिन खे पंहिंजो 26 नवंबर ताईं मोकिलायो वेंदो। ऐं 30 नवंबर ते हतमी लिस्ट जारी थींदी। ऐं पोइ पहिरें जेका आहे बाक़ी हाणे इहो जेको अंदरून सिंध जेका सिंधी आबादी आहे, ख़ासि तौर ते जेका सिंधी ॻाल्हाईंदड़ इलाइक़नि मां 3 सूबाई असेंबली जूं ऐं हिकु क़ौमी असेंबली जी सीट जनरल घटि थिए थी ऐं कराची जी वधे थी, त हाणे उनजो फ़र्क़ु थींदो। उहो फ़र्क़ु थींदो ऐं उन जेको पॉलिटिकल डेमोग्राफी ते असर थींदा, उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं। पर ऐं बि छाकाणि तव्हांजी मौजूदगी जो फ़ाइदो वठूं था, पोइ वरी आउं इसाक सुमरो साहिब खां बि ॾाढो तफ़सीली इन मामले ते ॻाल्हाईंदासीं ऐं बैरिस्टर ज़मीर गुमरो साहिब खां। अवां न सिर्फ़ु सेंसस जे मामले खे, बल्कि तकबंदियुनि वारे इलेक्शन कमीशन जे तकबंदियुनि वारे मामले खे, उनखां पहिरियां अवां सेंसस ते ऐं उनखां अॻु में CCI जा जेके इजलास थींदा रहिया आहिनि, उन में बि अवां रिपोर्ट कंदा रहिया आहियो। पीपल्स पार्टी जो इन तमामु तर मामले में जेको किरदारु रहियो आहे, छाकाणि त साबिक़ हुकूमत पीपल्स पार्टी जी हुई सिंध में। पहिरियां जेका सेंसस थियूं 2017 जूं, उनखां पोइ 2023 जूं डिजिटल सेंसस थियूं, ऐं उनखां पोइ पीपल्स पार्टी जा एतिराज़, पोइ CCI जो इजलास, पोइ वरी उते मनी आया। इन तमामु तर मामले में अवां छा अक्स कयो आहे? पीपल्स पार्टी किथे बीठी रही? मां तव्हांखे ॿुधायां, जेके मुंहिंजा ज़िमेदार ज़रिया जिन मूंखे ॿुधायो हुयो, जंहिं ॾींहुं CCI जो इजलास करणो हुयो, मूंखे हिकु ॾींहुं पहिरियां ताईं मुंहिंजे इंतिहाई ज़िमेदार ज़रियनि ॿुधायो हुयो त जेका सिंध हुकूमत, ख़ासि तौर ते उन वक़्त जे सिंध जे वॾे वज़ीर जेका आदमशुमारी जे हवाले सां जेको CCI में मौक़ुफ़ अख़्तियार करण जे हवाले सां जेका तयारी कई हुई, मुंहिंजा जेके ज़रिया ॿुधाइनि पिया त उहो हिकु ॾींहुं पहिरियां ताईं हिन सेंसस जे अंग अख़रनि जी मुखालफ़त करण जे हवाले सां तयारी कई वई हुई ऐं उन हवाले सां पंहिंजी माइंड मेकिंग कई वई हुई। पर मां सरप्राइज़ आहियां त हिकिड़े 24 कलाकनि जे अंदरि अंदरि अहिड़ो छा थी वियो जो सिंध हुकूमत पंहिंजे सॼे मौक़ुफ़ खां हटी ऐं CCI जे इजलास में जेका डिजिटल आदमशुमारी आहे, उनजी मंज़ूरी में वोट ॾिनो। ऐं आउं तव्हांखे इहो बिल्कुलु वाज़े तौर ते ॿुधायां त इन में सिंध पीपल्स पार्टी जा CCI में 2 वोट हुआ। हिकु वोट CM सिंध साहिब जो हुयो ऐं ॿियो नवीद कमर साहिब जो हुयो। अगरि पीपल्स पार्टी हिन पंहिंजो आदमशुमारी, डिजिटल आदमशुमारी जी मुखालफ़त करे हा, त ही डिजिटल आदमशुमारी मंज़ूर कराइण हुकूमत जे लाइ बस जी ॻाल्हि न हुई, छो त पहिरियां ई पंजाब ऐं
ख़ैबर पख्तूनख्वा जूं चूंडल हुकूमतूं मौजूद ई न हुयूं ऐं उन्हनि जूं निगरान हुकूमतूं मौजूद हुयूं। उन्हनि जी CCI में मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ी अलामती शिरकत हुई त सिंध हुकूमत अगरि मुखालफ़त करे हा त बाक़ी रहियो पे बलोचिस्तान सूबो त बलोचिस्तान सूबे ऐं वफ़ाक़ पंहिंजे परते इहो फ़ैसिलो न करे सघिया। पर एम बि अगरि केरु हिकिड़ो फ़र्द बि अगरि उते मुखालफ़त करे हा, छाकाणि त CCI जे इजलास में सभिनी जो मुतफ़िक़ हुजणु ज़रूरी हूंदो आहे, त अगरि को हिकिड़ो माण्हू बि हुनजी मुखालफ़त करे हा त CCI जो फ़ैसिलो न थी सघे। असद ॿियो जेको हिकिड़ी आऊं इम्पोर्टेंट ॻाल्हि करणु चाहियां थो उहो इहा आहे त तव्हां मूंखे ॿुधायो पिए त ज़मीर घुमरो साहिबु असांजे प्रोग्राम में हूंदो, उन ॻाल्हि जी हू वधीक तस्दीक कंदो छो त हू आइन जे हवाले सां हू अथॉरिटी आहे। आऊं हिकु जर्नलिस्ट आहियां, पर हिन मामले में हिकिड़ी ज़्यादती इहा थी आहे त जंहिं टाइम ते ही CCI में आदमशुमारी जा नतीजा मंज़ूर कराया विया आहिनि, उन्हनि खे पतो हुयो त कुझु ॾींहंनि खां पोइ क़ौमी असेंबली ख़तम थी वेंदी। हाणे CCI जे कंहिं बि फ़ैसिले ते अपील जो हक़ ज्वाइंट पार्लियामेंट में आहे। मतलब हाणे ज्वाइंट पार्लियामेंट मौजूद ही ना है। अगर कंहिं भी सिंध सूबे के या कंहिंखे भी एतराज़ आहे त हाणे उहो हक़ भी मुतासिर थिए थो, छो त आइन में लिखियल आहे त तव्हां इहो इन ते एतराज़ ज्वाइंट पार्लियामेंट में खणी वञी सघो था। त हाणे डायरेक्ट कोर्ट में भी वञण जो को मतलब अगर कोर्ट सुभाणे चवे थी तव्हां ज्वाइंट पार्लियामेंट में वञो, ज्वाइंट पार्लियामेंट में त हींअर मौजूद ही कोन्हे ज्वाइंट पार्लियामेंट, त हाणे छा कयूं? हाणे हिन वक़्तु उन्ही आदमशुमारी जे अंदरि सिरनि ते तकबंदियूं थियनि थियूं, जनरल इलेक्शन अचण खां पोइ नयूं हुकूमतूं क़ाइमु थी वेंदियूं, पोइ इन फ़ैसिले खे रिवर्स कराइण मतलब प्रैक्टिकली मुमकिन न हूंदो। त ही जेको टाइमिंग आहे उहो सोचे सम्झी कई वई आहे ऐं सिंध हुकूमत जेको पहिरियां आदमशुमारी जे हवाले सां मौक़िफ़ अख़्तियार कयो हुयो, अगरि इन मौक़िफ़ ते क़ाइमु रहे हा त ही जेको हींअर जेका सिचुएशन थिए पई उहा सिचुएशन मतलब हिन महिल जेको ख़ासि तौर ते सिंध में जेका मुखालफ़त अचे पई या ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि त शायदि इन सूरत हाल में असां हुजूं कोन। बिल्कुल सही, बिल्कुल सही, हुकूमत तस्लीम करे वई आहे। बिल्कुल सही। एम बी अवां सां गॾु ई रहिजो। इसाक सुमरो साहब के प्रोग्राम में पे कयूं। इसाक साहब अवां ॾाढो तफ़सीली ॿुधो एम बी सुमरो साहब के ऐं उन्हनि जेकी निशानदेही कई आहे त किथे किथे सीटूं घुटनि, सीटूं घटि पियूं थियनि, किथे किथे सीटूं वधनि थियूं पियूं। हाणे कराची ऐं बाक़ी सिंध जी जेका पॉलिटिकल डेमोग्राफी तब्दील भी थी आहे, ख़ुदि कराची जी डेमोग्राफी भी तब्दील थी आहे। असां ॾिठोसीं त जेको माज़ी जो ट्रैक रिकॉर्ड रहियो आहे कराची में उहो हाणे नाहे रहियो। उनजो मिसाल बदिलिया चूंडूं आहिनि, उनखां पोइ बाय इलेक्शन्स जेके थियूं आहिनि उनजा नतीजा आहिनि त हीअ हिकु तकबंदी थिए पई, नए सिर तकबंदी जी फेरफार थिए पई, उनजा कराची जी स्पेशली कराची जी डेमोग्राफी ते कहिड़ा असर पवंदा? मुंहिंजे ख़्याल में त कराची जी डेमोग्राफी ते असर इहे पवंदा जो कराची जूं सीटूं जीअं दोस्तनि ॿुधायो त कराची जूं सीटूं वधनि पयूं ऐं ॿियनि ज़िलनि मां जेके आहिनि से उन्हनि सीटुनि खे कुझु खे कटियो पियो वञे। टिनि जी सूबाई जी हिकु क़ौमी असेंबली जी जेका इहो मुतवक़ो आहे सुभाणे जेको फ़ैसिलो अचिणो आहे। कराची जी ज़ाहिरा हाणे सीटूं वधंदियूं, हाणे आहे त उहो त पॉलिटिकल डेमोग्राफी छा थी बीहे कराचीअ जी। वरी कराचीअ जी पॉलिटिकल डेमोग्राफी बि हिकिड़ो पंहिंजी जॻह ते तवजह तलब आहे त उहा कहिड़ी ऐं कहिड़ियुनि पार्टियुनि वग़ैरह ॾे वञे थी। छाकाणि त 2017 जी इलेक्शन में MQM हिकदमि जेका आहे सा उन जूं सीट्स जेके हुयूं से उहे उतां घटि थी वयूं ऐं उहे PTI खे मिलियूं ऐं उहे PTI जा जेके नुमाइंदा हुआ उहे जेके आहिनि से उहे उन्हनि मां काफ़ियुनि जो तइदादु सुबुह सिंध सां या कराचीअ सां बि न हो। बहरहाल हिकिड़ी शइ ज़रूरु आहे त जेका हींअर सीटुनि जी जेका ॻाल्हि थिए पई त हू सीटूं जेके आहिनि से कराचीअ खे मिलंदियूं, इहा शइ पहिरीं थी चुकी आहे। छाकाणि त इहा पहिरीं इन हवाले सां थी सघी आहे त 2017 में पिणु अहिड़े क़िस्म जी साॻी एक्सरसाइज़ जेका आहे सा थी हुई और एक्सरसाइज़ ईअं थी हुई त 3 जेके सीटूं हुयूं जी इसाक साहब अव्हां जो आवाज़ असां ते कोन पियो अचे। असां ऐं हिकु सीट जी
जी साहब उहा खैरपुर जी जेका आदमशुमारी वधी जी उन खे जेको आहे सो ॾिनी। तंहिं करे हींअर वरी उहा साॻी शइ वर्जाइजे पई त 3 सूबाई असेंबली जूं सीटूं ऐं 1 क़ौमी असेंबली जी सीट जेका आहे कराची ॾे पई वञे। हाणे अच्छा सुवाल इहो अच्छा इसाक आहे, साहब इहो ॿुधाइजो त हीअ की कराची जूं सीटूं वधनि थियूं पयूं भला इन जो पॉलिटिकली फ़ाइदो कहिड़ी पार्टी खे थींदो, कहिड़नि इलाइक़नि जूं सीटूं वधनि थियूं पयूं, उते कहिड़ी पॉलिटिकल पार्टी जो असरु जेको आहे उहो वधीक तव्हांखे नज़र पियो अचे? हाणे ॾिसो न कराचीअ में जेका आई आहे पंहिंजो मेयर जी रिज़ल्ट आई आहे या मेयर कराचीअ में पीपल्स पार्टीअ जो थियो आहे, अहिड़े नमूने सां हैदराबाद में थियो आहे, सखर में थियो आहे। जेकॾहिं पीपल्स पार्टीअ जूं कुझु सीटूं वधनि थियूं त इहो मजमूई तरह सिंध मां पीपल्स पार्टीअ जे ई खटे अचण जा इम्कान आहिनि। तंहिं करे आउं सम्झां थो त इहो जेकॾहिं 2 या 4 सीटूं या 5 सीटूं कराचीअ मां पीपल्स पार्टीअ जे ई वधण जा इम्कान जेके आहिनि से नज़र अचनि था। तंहिंजे करे पीपल्स पार्टी जूं अव्हांखे सीटूं इसाक साहब अव्हांखे कराची जे ईस्ट ऐं सेंटर मां पीपल्स पार्टी जूं सीटूं वधंदे नज़र पियूं अचनि? न मां सम्झां थो त वधण जा इम्कान आहिनि त कराचीअ मां पीपल्स पार्टी जूं सीटूं जेके आहिनि से अॻु जे भेट में वधंदियूं, क़ौमी असेंबलीअ जूं सीटूं वधंदियूं ऐं सूबाई असेंबलीअ जूं सीटूं वधंदियूं। अव्हांखे लॻे थो पियो त MQM, जमात इस्लामी, PTI ऐं हींअर त नून लीग जो असर बि वधे थो पियो, इन तमामु तर सूरत हाल जे बावजूदु पीपल्स पार्टी गेन करे वेंदी सीटूं ऐं उहो बि सेंटर ऐं ईस्ट मां? इन्हीअ जे करे हा इहो इन्हीअ जे करे त कराचीअ में पहिरीं ॻाल्हि जमायत इस्लामी जेका आहे सा हिकु ॿ दफ़ा पंहिंजो मेयर आणण में त कामयाबु थी आहे, उहो कहिड़नि हालतुनि में थियो आहे इहो सभिनी खे ख़बर आहे। पर पीपल्स पार्टी जेका गेन कई आहे पोइ इलेक्शन में या 15 साल हुकूमत हुनजी रही आहे ऐं कराचीअ में कुझु यकीनन हुननि जी कारकर्दगी मुंहिंजे ख़्याल में त बहितर वई ऐं PTI जी जेका कारकर्दगी हुई उहा का ख़ासि न रही या अहिड़ो को बि वॾो मनसूबो कराचीअ लाइ PTI न खणी आई। तंहिं करे कराचीअ मां PTI जो एतिरे वॾे तइदाद में जंहिंखे 15 सीटूं मिलियूं, मुंहिंजो ख़्यालु आहे त उनखे हाणे एतिरियूं न मिलंदियूं, उहे डिवाइड थींदियूं ऐं उन जो कुझु हिसो यकीनन पीपल्स पार्टीअ खे बि मिलंदो। ऐं MQM जी जेका पहिरीं कारकर्दगी आहे जेका खटण सीटुनि जी उन में कमी आई आहे त उनजो जेको स्पेस रहे थो उहो सम्झण में ईअं अची रहियो आहे कराचीअ में त उहो पीपल्स पार्टी कंहिं हद ताईं उन स्पेस खे जेका सो टेक करण जी कोशिशि कंदी। इसाक साहब अवां सां गॾु ई रहो, इसाक साहब अवां सां गॾु ई रहो, असांखे जॉइन कयो आहे मुल्क जो मुमताज़ कानूनदान ऐं सिंध जो अॻूणो एडवोकेट जनरल जनाब बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब, उनखां जेको लीगल ओपिनियन आहे उहो वठूं पिया। ज़मीर साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। थैंक यू, महिरबानी। अच्छा ज़मीर साहब, हाणे असां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं त CCI जो जेको फ़ैसिलो कयो वियो उनखां अॻु में जेके सेंसस जंहिं तरीक़े सां थियो ऐं हाणे उन सेंसस ऐं CCI जे इजलास खे मद्देनज़र रखंदे इलेक्शन कमीशन तकबंदियुनि जी जेको इब्तिदाई मरहलो आहे उहो मुकमल करे वरितो आहे। सुभाणे फ़हिरिस्त जेका आहे उहा जारी थियणी आहे। 4 सीटूं आहिनि जेके सिंध जूं, मिसाल खैरपुर जी सीट आहे, सांगड़ जी सीट आहे, शिकारपुर जी सीट आहे ऐं ठटे सूबाई सीट जेका आहे उहा घटि थींदी ऐं कराची जूं सीटूं वधंदियूं। त अव्हांखे लॻे थो पियो त जेको प्रोसेस रहियो आहे सेंसस CCI उहो लीगल रहियो आहे या इलीगल रहियो आहे? अगरि इलीगल रहियो आहे त उनखे चैलेंज करे सघिजे थो पियो किथे बि? इलीगल त न हुयो, छो त 2017 जे जेको सेंसस हुयो उन ते सिंध एतिराज़ कया, पर सिंध खे कॉन्फिडेंट कोन हो त जेका मौजूदु जेका आहे मैकेनिज़म आहे जेका सेंसस जी उहा एक्चुअली त उनखे CCI खे सेंसस कराइणो आहे, पर कराए फेडरल गवर्नमेंट जी। CCI जी परमानेंट सेक्रेटरी जेका ठहिणी आहे उहा कोन ठाही अथऊं ऐं CCI माना सूबा, पोइ हर सूबे में जेको आहे सो उन CCI जो जेको आहे सो पंहिंजो सूबे जे मातहत सिस्टम हूंदो आहे, उन तरफ़ जेको आहे सो सेंसस थींदो आहे। हाणे जेको आहे सो सब्जेक्ट CCI जो आहे ऐं सेंसस कराए थी जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट जी प्लानिंग मिनिस्ट्री। ऐं तव्हां ॾिठो त इहो 2011 वारो एक्ट जेको पास थियो अड़ी तरमीम खां पोइ उस मुकमिल तौर ते गैराईनी आहे त बाबा जेके CCI जा सब्जेक्ट आहिनि उहे त CCI खे पाण खे हलाइणा आहिनि। जहिड़ी CCI तहिड़ी फेडरल कैबिनेट, बोथ आर रिस्पॉन्सिबल टू पार्लियामेंट। तव्हां हिकिड़ो एक्ट ठाहियो 2011 में जेको आइन सां तसादुम में आहे। जॾहिं CCI जो सब्जेक्ट आहे त CCI हलाए न, CCI जी परमानेंट सेक्रेटरी बि ठहणी आहे, तव्हां हुनखे प्लानिंग मिनिस्ट्री खे ॾेई छॾियो। हुननि अची जेको आहे सो डिजिटल हाणे डिजिटल कंदासीं, पहिरियों जेको आहे सो इहो सॼो मुल्क में जेको आहे सो मांधान पखेड़े
उन खां पोइ जेको आहे सॼो फ्रॉड थियो त माना ईअं थियो त माना हाणे पंजाब जा जेको आहे 1,90,00,000 घर, असांजा 1 करोड़ घर, असांजी पॉपुलेशन जेको आहे 5 करोड़ जेको आहे 57 लख, हुननि जी जेको आहे 12 करोड़ वञी 13 करोड़ लॻी आहे। इहो कहिड़ो सेंसस आहे? माना तव्हां पंहिंजो जेको तव्हांजो असां वारो जेको पर पर्सन जेको आहे हाउस ते माण्हू रखियूं जेको आहे 5.64, पंहिंजो रखियूं 6.43, त मां हिन में हुननि जूं असां वारो जेकॾहिं रखनि था जेको आहे रेशो, त उन में हुननि जूं 20 सीटूं घटिजनि थियूं। अहिड़े नमूने सां सिंध में माना कराची जी पॉपुलेशन वधाई अथऊं कुझु डिस्ट्रिक्ट जी, ऐं बाक़ी जेको सिंध में ॿियनि ज़िलनि जी पॉपुलेशन आहे उहा वरी जेको आहे घटाए थो, नेगेटिव ट्रेंड ॾेखारे थो। हीउ कहिड़ो सेंसस आहे? माना हीउ मज़ाक आहे। सेंसस में सदाईं धांधली थींदी आहे, उहो कंदा आहिनि धांधली वॾे पैमाने ते, छो त हुनखे इनसिक्योरिटी आहे। सेंट्रल पंजाब जेको आहे मेजॉरिटी में कोन्हे, माइनॉरिटी में आहे, ॿियूं त सराइकिन जूं सीटूं आहिनि, त हुन पहिरियों उते कंदा आहिनि धांधली, पोइ वरी हिते कंदा आहिनि। हाणे क्वेश्चन इहो आहे त इन्हनि जी का बि जेको आहे हाणे CCI अप्रूव करे छॾियो आहे हुनखे, CCI अप्रूव करे छॾियो, हुन खां पोइ CCI डिसीजन खे तव्हां चैलेंज कोन था करे सघो जेसि ताईं। अच्छा ज़मीर साहब कतई कलाई माफ़, अवां खां अॻु में MB सुमरे बि इहो सवाल उथारियो, त ज़मीर साहब खां इहो ज़रूरु मालूम कंदासीं त हाणे CCI जो जेको फ़ैसिलो थी चुको आहे उनखे त चैलेंज कबो, वञी पार्लियामेंट जे जॉइंट पार्लियामेंट जे इजलास में वञी उते डिस्कस कबो न। हाणे हिन वक़्तु त असेंबली आहे ई कोन, क़ौमी असेंबली त आहे ई कोन, बाक़ी सेनेट आहे, त पोइ CCI जो इजलास त CCI जो फ़ैसिलो त एज़ इट इज़ रहणो आहे। हे जेको भला इलेक्शन कमीशन जेका तकबंदी करे थी पई, इनखे किथे चैलेंज करे सघिजे थो पियो? CCI जो जेको फ़ैसिलो आर्टिकल 104 में इहो आहे, CCI जो मेंबर ई उहो फ़ैसिलो चैलेंज कंदो न गॾियल पार्लियामेंट जी। CCI जो कंसेंसस सां सभिनी सूबनि सही कनि, कहिड़ो सूबो पोइ हाणे चैलेंज कंदो? उहो चवंदा त तव्हां सही करे आया आहियो, हाणे कीअं चैलेंज कंदा? क्वेश्चन इहो आहे न जी। उन खां पोइ नंबर ॿियो त CCI जो फ़ैसिलो कंहिं बि लीगल फॉर्म ते जेको चैलेंज नथो करे सघिजे। हाणे क्वेश्चन इहो आहे, लीगल फोरम ते इन बुनियाद ते त करे सघिजे थो त जेको आहे इहो मेलाफाइड आहे ऐं विदाउट जुरिसडिक्शन आहे, ऐं हुन में रीज़न थींदा आहिनि बावजूदि हिन जे, पर क्वेश्चन इहो आहे त केरु चैलेंज केरु कंदो? जॾहिं चारई सूबा जेको आहे उन ते सरकार करे चया, प्रोविंशियल गवर्नमेंट सयूं करे आयूं आहिनि, त चैलेंज केरु कंदो? चैलेंज उहो ई प्रोविंशियल गवर्नमेंट करे सघे थी न। प्रोविंशियल गवर्नमेंट हींअर केयरटेकर आहे, ऐं उहा पंहिंजो चैलेंज छो कंदी जॾहिं अॻम गवर्नमेंट वारा सही करे आया? त क्वेश्चन इहो आहे त हिननि जी जेका डिलिमिटेशन आहे ज़ाहिर आहे हुनजे हिसाब सां चए सही थियल आहे। पंहिंजो उहो जेको प्रोसेस आहे उहो फ्रॉडुलेंट हुयो, ऐं जेको प्लानिंग मिनिस्ट्री करायो जेको सॼो सेंसस, उहो कॾहिं 5 लख पिया वधाइनि, कॾहिं 20 लख पिया वधाइनि, जेका पार्टी जेको आहे प्रोटेस्ट करे हुनजा 5 लख वधाए पिया छॾनि। हीअ त मतिलबु नादरा जी तव्हांखे जेको आहे पई आहे पंहिंजो डेटा, उहा तव्हां जारी कयो न, त बाबा हर ज़िले में केतिरी कवरेज आहे, हुन में केतिरा शनाख्ती कार्ड तव्हां इशू कया, उहो बि कोन था ॾियनि। माना दिस इज़ वेरी बेसिक, त हर ज़िले में तव्हांजा नादरा जी केतिरी कवरेज आहे, केतिरा शनाख्ती कार्ड इशू कया या बर्थ सर्टिफिकेट इशू थिया, उहा ई डेटा कोन था ॾियनि सिंध गवर्नमेंट खे। सिंध गवर्नमेंट सभा ईअं पंहिंजो हुनखे डेटा ई कोन था ॾियनि जी। अच्छा ज़मीर साहब, हाणे यकीनन हिन तकबंदियुनि जा पॉलिटिकल डेमोग्राफी ते त फ़र्क़ु त पवंदा, हाणे असां वटि ऑप्शन्स कहिड़ा बचा आहिनि सर? को ऑप्शन कोन्हे को, ऐं या ज़ाहिर आहे डिलिमिटेशन कंदा, उहो पंहिंजे मर्ज़ी सां कंदा, पर हिन में इहो आहे त पंहिंजो 4 9 सीटूं 3 सीटूं आहिनि, ऐं 3 सीटूं जेको आहे उहो हिकिड़ी सीट मलीर खे मिलंदी, ऐं हिकिड़ी शायदि जेको आहे साउथ खे मिली थी, ऐं हिकिड़ी सेंट्रल में वेंदी। अच्छा, MB सुमरो जेको रिपोर्ट पियो करे, MB पियो चवे त मलीर जी जेके सीट वधण जा इम्कान उन्हनि खे कोन पिया नज़र अचनि, सेंटर ऐं ईस्ट जी जेके सीटूं आहिनि उहे वधंदियूं। उहो त हाणे धांधली कंदा न भई, इहो डिलिमिटेशन। MB अवां लाइन ते आयो, अवां ॿुधो पिया? जी मां ॿुधां। अच्छा MB, हे को ज़मीर साहब चयो पियो त मलीर जी सीट वधण जा इम्कान आहिनि, इनजी ज़रा वज़ाहत कजो त वाकई मलीर जी सीट बि इज़ाफ़ो थींदो या सेंटर ऐं ईस्ट जी सीटूं वधंदियूं? हाणे इन हवाले सां जेके सिंध में जेके दोस्त डिस्कस कनि पिया त ठटे मां इलाइक़ा खणी मलीर में वधाया वेंदा, जेको मोजा इतलाह आहिनि इलेक्शन कमीशन जे ज़रियनि वटां त मलीर जी सीट नथी वधे सूबाई बि, मोजा जेके इतलाह आहिनि इलेक्शन कमीशन जे तरफ़ां जी, त उहे 3 सीटनि जो पंहिंजो जेको आहे उहो बाइफर्केशन कराची ईस्ट ऐं वेस्ट ऐं सेंट्रल कराची जी हिकु सीट वधे थी पई। मसइलो मुंहिंजी नज़र में ही 3 सीटुनि सूबाई ऐं क़ौमी असेंबली जी हिकु सीट
वधण जो रुगो मुंहिंजो मसइलो न आहे। मुंहिंजे नज़र में ही घणे वक़्त खां हिकिड़ी जेका सोच रही आहे उन सोच खे अॻिते वधाइण जी हिकु शुरूआत कई वई आहे। ऐं उहा शुरूआत इहा आहे त कराची में जीअं जीअं जनरल सीटुनि जो इज़ाफ़ो थींदो वेंदो, जेका सिंध जी जेका बाक़ी जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ अक्सरियत में आहियूं उन्हनि जी हक़ हुकुमरानीअ तां जेको असरु आहे या उन्हनि जी जेका हैसियत आहे उहा कमज़ोर थींदी वेंदी। त ही हिकु घणे वक़्त खां वठी हिकिड़ी सोच कमु करे पई जिन खे या हिकिड़ी इब्तिदाई तौर ते कामयाबी थी आहे। ऐं ॾिसो ॻाल्हि इहा आहे त कराची में पंजाब, KPK, बलोचिस्तान ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा सूबनि जा माण्हू आरज़ी तौर ते रोज़गार जे लाइ रहंदा आहिनि। हाणे उन्हनि खे आबादी में ॻणाए तव्हां जेके कराची जूं सीटूं वधारायो थो वञे ऐं उन्हनि खे वरी उन्हनि सूबनि मां बि माइनस नथो कयो वञे, त माना इहो असां सां डबल मसइलो थो थिए त हाणे उन्हनि जो जेके सूबनि जा माण्हू कराची में रहनि था उन्हनि खे कराची में ॻणियो वञे, पर उहा आबादी जंहिं सूबे में जिन शनाख्ती कार्ड्स में लिखायो आहे त बाबा असां जी मुस्तकिल एड्रेस फलाणो सूबो आहे, त हाणे उन्हनि जो उहा आबादी जंहिं सूबे जी थिए थी उन खां उहो NFC में हिसो वरितो वञे, पर इन्हनि जो असर सीटुनि ते त न कयो वञे। हाणे असां सां त डबल मसइलो थो थिए त हाणे हिते इंफ्रास्ट्रक्चर इस्तेमालु कनि, सिंध जा वसीला इस्तेमालु कनि, वरी इन्हनि जी आबादी जे करे कराची जूं सीटूं बि वधनि, इन करे बाक़ी जेका सिंधी ॻाल्हाईंदड़ इलाइक़ा आहिनि इन्हनि जे करे वरी उन्हनि जूं सीटूं घटिजनि। त माना ही त असां सां हक़ हुकुमरानी आस्ते आस्ते असांजे हथनि मां खिसकंदी पई वञे। असल में इन सोच खे हिन डिजिटल आदमशुमारी इब्तिदाई तौर ते कामयाबी ॾिनी आहे, जेको असांजे लाइ इलाही ख़तरनाक ॻाल्हि आहे। छो त अव्हांखे पतो आहे त घणे वक़्त खां वठी इहा सोच कमु करे पई। ॿ क़िस्म जूं थ्योरियूज़ आहिनि, या त कराची खे अलॻि सूबो कयो या पोइ कराची जी हुकुमरानी हुजे उर्दू स्पीकिंग्स जी। इहा जेका आहे जाइज़ तरीक़े सां असांजो हिकु सूबो आहे, पर जेका इहा लिसानी तौर ते बाइफर्केशन करण खे जेके हथी ॾींदा रहिया आहिनि ऐं हिन डिजिटल आदमशुमारी में मतिलबु तव्हां ॾिसो त जेका आदमशुमारी खे ख़तमु करण जी आख़िरी तारीख़ आहे उन जो 26 मई ते जेका डेटा रिलीज़ थी आहे, आख़िरी 4-5 ॾींहंनि में लखनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे कराची में। हाणे इन जी जस्टिफिकेशन केरु ॾींदो? बिल्कुलु सही बचो ज़मीर साहब। हाणे सिर्फ़ु तकबंदियुनि वारो मामिलो न आहे, उते उनखां पोइ असेंबली में रिप्रेज़ेंटेशन जो मामिलो आहे, फिर पोइ वरी नाणे जी विर्छ वारो मामिलो आहे, ऐं हिते त असां ॾिसूं था पिया कराची में हिकु तक़सीम नफ़रत वारी सियासत आहे। त इन तमामु तर मामले में हीअ कुझु थिए पियो उहो हुनखे बूस्टअप कंदो, असांजी स्ट्रेटजी कहिड़ी हुजणु घुरिजे, पीपल्स पार्टी जो ट्रैक अव्हां कीअं पिया ॾिसो? पीपल्स पार्टी जो तमामु तर मामले में जेको किरदारु रहियो आहे, ॾिसो जेको आहे सो पीपल्स पार्टी त 5 ज़िला खटी वई आहे कराची में, सम्झो न। जेको हींअर जेको आहे सो जेकी वॾी हैदराबाद ऐं कराची में चेंज आई आहे, पीपल्स पार्टी कराची जे 7 ज़िलनि में 5 ज़िला खटी वई आहे। माना पीपल्स पार्टी खे वोट त मिलिया हाणे सिंधी ऐं बलोच आबादी जा जेको आहे सो मेजॉरिटी में ऐं कुझु ॿियनि बिरादरियुनि जा, त उन जे करे जेको इहो पंहिंजो हिकिड़ो वॾो सदमो रसियो आहे जेको आहे लिसानी फोर्सिस खे पंहिंजो लोकल गवर्नमेंट इलेक्शन्स में। उन खां पोइ जी इहा प्लानिंग आहे त असां सां जेको आहे सो जेको हुननि जी हथरादू मेजॉरिटी ठाहियूं वेठा उहा पीपल्स पार्टी हुनखे डेसिमेट करे छॾी। हक़ हुकुमरानी कीअं कंदा? जॾहिं कराची में 5 ज़िला जेको आहे पीपल्स पार्टी कटे वई आहे 7 मां, त हक़ हुकुमरानी छा ते क्लेम कंदा हू लिसानी गिरोह? उनखे ज़िलो हिकिड़ो बचियो आहे सेंटर। उन जे करे जेको आहे सो हिन आदमशुमारीअ में उन रिएक्शन में इहा कोशिशि कई वई त आदमशुमारी जेको आहे सो कराची वधाई वञे ऐं किथे वधाई वञे? ईस्ट ऐं सेंट्रल में। हालांकि ईस्ट बि अधु आहे, हुन में 3 टाउन पीपल्स पार्टी कटिया आहिनि, 2 हुन कटिया, ऐं सेंट्रल में जेको आहे सो हुनजी एक्सेस आहे। बाक़ी त जेको आहे सो साउथ पीपल्स पार्टी कटंदी आहे, मलीर पीपल्स पार्टी कटंदी आहे, क्यामाड़ी पीपल्स पार्टी कटंदी आहे, वेस्ट पीपल्स पार्टी कटी वई आहे। त इहे ज़िला जेके आहिनि त मेजॉरिटी जेको आहे सो कराचीअ में हाणे पीपल्स पार्टी कटे वई आहे सीटूं, त हुननि जी जेको आहे सो हक़ हुकुमरानी जो जेको क्लेम हूंदो कराचीअ ते उहो ख़तमु थी वियो आहे। उन जे करे इहो रिएक्शन थियो आहे। ऐं हींअर बि नवाज़ लीग ऐं पंहिंजो जेके लिसानी कुवत हुयूं कराची जूं उहे गॾिजी करे सीटूं उन्हनि ज़िलनि में वधाइण चाहिनि थियूं जिते हुननि खे जेको आहे सो पंहिंजो वोट मिलण जो वास्तो आहे। इहा बि जेरी मंडेरिंग आहे।
सम्झो न। सीट एक्चुअली जेको आहे सो जॾहिं पहिरियों आयो त मले जी सीट वधे पई, हिकिड़ी साउथ जी वधे पई, ऐं हिकिड़ी जेको आहे सो सेंट्रल जी वधे पई। त हींअर जेको सीटूं वधाईंदा, ज़ाहिर आहे नवाज़ लीग खे जेको आहे सीटूं घुरिजनि, त हू उन्हनि में सदाईं जेको आहे सो लिखाती फोर्स सां इताद कंदी आहे सिंध में ऐं नवाज़ लीग। त उन जे करे जेको आहे सो इहो माना इम्प्रेशन ॾिनो थो वञे त कराची में, हालांकि कराची में ही हिननि खे जेको आहे तारीख़ जी बदतरीन शिकस्त मिली आहे कराची ऐं हैदराबाद। उन खां पोइ हिननि उनखे जेको आहे सो पाण खे रीएसेट करण लाइ, उन शिकस्त खे जेको आहे सो पोइते करण जे लाइ इहा माना कोशिशि कई आहे। ऐं कराची जेको आहे सो सिंध जो राजधानी आहे, कराची में जेको आहे सो हुनखे शिकस्त अची वई आहे, हैदराबाद में शिकस्त अची वई आहे। उन खां पोइ इहो रिएक्शन आहे ऐं उहो मुंहिंजे ख़्याल में न थींदो, इहो सिंधी माण्हुनि जो कंट्रोल आहे कराची हैदराबाद। जी जी। अच्छा इसाक साहब, हाणे जेको अगरि असां जेके माज़ी जो चूंडूं रहियूं आहिनि उन जा नतीजा खणी ॾिसूं त 2018 ऐं 2013 जो जेको वोट बैंक मिलियो ऐं जेको मैंडेट मिलियो हो कराची जो, उन में त MQM सर फ़हरिस्त हुई ऐं उन खां पोइ 2018 में वरी PTI खे तमामु वॾी अक्सीरियत में कराची जो मैंडेट मिलियो। हींअर अवां सम्झो पिया त PTI लाइ हिकु 2018 में ग्राउंड ठाहियो पियो वञे, उहो साॻियो ई ग्राउंड कराची में बि नून लीग लाइ ठाहियो पियो वञे, नून लीग खे बि कुझु पॉकेट्स में सीटूं मिलण जा इम्कान आहिनि कराची में? के पैकेट्स में आहिनि इम्कान कहिड़ी पार्टीअ लाइ? नून लीग। हाणे ॾिसो न, नून लीग जी जेका कारकर्दगी पुठियनि इलेक्शननि में रही आहे उहा का सुठी न रही आहे, ऐं बल्दियाती इलेक्शन में बि नून लीग खे का सुठी वोट न मिली आहे। ऐं 2018 जी जेका लास्ट इलेक्शन थी उन में त नवाज़ लीग खे कराचीअ मां हिकु बि सूबाई असेंबली जी सीट, क़ौमीअ खे त छॾियो, सूबाई असेंबली जी सीट बि न मिली। तंहिंजे करे आउं सम्झां थो त जेकॾहिं उनखे को वॾे तइदाद में चइजे या को वधीक सीटूं मिलनि, मूंखे नथो लॻे, छाकाणि त रवायती तौर ते MQM ऐं उन खां पोइ पीपल्स पार्टी पंहिंजी जी इसाक साहब अवां जो आवाज़ कटिजे पियो। ऐं बि पंहिंजो ज़मीर घुमरो साहब, अव्हांखे लॻे थो पियो त कराची जूं कुझु पॉकेट्स में नून लीग लाइ बि उहो ग्राउंड ठाहियो पियो वञे जेको 2018 में PTI लाइ ठाहियो वियो, ऐं हींअर बि उनखे कुझु पॉकेट्स में खटण जा इम्कान आहिनि नून लीग जा? ग्राउंड ठाहिनि था ऐं अॻिले दफ़े जेको आहे वेस्ट वारी सीट जेका नवाज़ लीग जी हूंदी पहिरियों पुराणी, उहा बि हाराए विया न। हींअर हाणे जेको आहे अहिड़ी सूरत हाल आहे कोन, छो त लोकल गवर्नमेंट सॼी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे। उन जे करे हाणे ही कोशिशि कनि था, इन जेरी मैंडरिंग कनि था त सीटूं उते असां वधायूं जिते असांखे जेको आहे वोट मिली सघनि, या बि जेरी मैंडरिंग आहे, सम्झो न। त कराची में या विधानसभा करे सीटूं उते वधायूं जिते नवाज़ लीग या ॿियनि वलायत पार्टीज़ खे जेको आहे सीटूं मिली सघनि। पर पीपल्स पार्टी खे सॼी कराची में जेको आहे सो कटे वई आहे, लोकल गवर्नमेंट हुननि जी आहे, नवाज़ लीग खे कहिड़ी सीटूं मिलंदियूं? वधि में वधि हिकु मिली सघे, निज़ामजीअ ते हिकु मिली वञे, वधीक कोन मिलंदो। अवां लॻे थो पियो हिकिड़ी सीट जेका आहे उहा कढनि। अच्छा MB सुमरो साहब, हाणे असां प्रोग्राम जे बिल्कुलु आख़िरी हिसे में आहियूं, थोरो असांखे ॿियनि पंजाब जी सूरत हाल खां बि आगाह कजो त पंजाब जी भला कि सीटुनि में इज़ाफ़ो थींदो, इज़ाफ़ो त कोन थींदो, पर पंजाब जी सीटूं में को फेरफार थींदी, सराइकी बेल्ट जूं कुझु सीटूं घटि ॿियूं या सेंट्रल जूं कुझु सीटूं घटि ॿियूं वधि ॿियूं? हाणे हिन वक़्त ताईं जेको सीटूं त कंहिं बि सूबे जूं जेके बि सीटूं आहिनि उहे सेम तादाद रहंदो। हाणे सीट एडजस्टमेंट अगरि कंहिं इलाइक़े जी आबादी वधीक वधी आहे ऐं कंहिंजी घटि थी आहे त उन हिसाब सां सीट एडजस्टमेंट थींदी। ऐं मूंखे नथो लॻे त सराइकी बेल्ट जी सीटुनि में को इज़ाफ़ो थिए। बाक़ी छो त लाहौर जी आबादी में इज़ाफ़ो थियो आहे, लाहौर जी हिकु सीट में इज़ाफ़ो थी सघे थो, पर उहो सराइकी बेल्ट मां कटौती कोन थींदी। उहो वरी जेके भर वारा ज़िला आहिनि उन्हनि जी सीट का घटि थिए त थी सघे थी। बाक़ी पंजाब में को घणो मतिलबु वेरिएशन हिन वक़्त ताईं डिस्कस न आहे थी। न ई पंजाब जे जेके चूंडियल मेंबर आहिनि जिन सां राब्तो आहे, हिन वक़्त ताईं कंहिं बि ज़िले मां कंहिं बि इहो ख़दशो ज़ाहिर बि न कयो आहे त उन्हनि जी का सीट जेका आहे जनरल घटि थिए थी या उन्हनि जी का वधे थी। त पंजाब मां इहा हिन वक़्त ताईं
ॻाल्हि ई साम्हूं न आई आहे ऐं न ई मतिलबु बलोचिस्तान मां अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आई आहे जेके इलेक्शन कमीशन जा ज़रिया बि सिंध जे हवाले सां ई हिन वक़्त ताईं वॾी महिरबानी MB सुमरो साहब, ज़मीर घुमरो साहब, इसाक सुमरो साहब, अवां टिनि मौज़ूअ जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां ॾाढो तफ़सीली तौर ते ॿुधो त तकबंदी जी जेका पहिरियों हिकु मरहलो आहे उहो मुकमल थी चुको आहे। सुभाणे इलेक्शन कमीशन उनजी हतमी लिस्ट जारी कंदी। सिंध जी खैरपुर, शिकारपुर, सांगड़ ऐं ठटे जी सूबाई सीटूं जेके आहिनि उहे घटि थियण जा इम्कान आहिनि। कराची जूं सीटूं वधण जा इम्कान आहिनि। हाणे हुनजा पॉलिटिकल डेमोग्राफी ते कहिड़ा असर पवंदा उहे तफ़सीली ॿुधो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पई पुॼाणी थी थो पए। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।